सिलसिले में मुंबे एक आलीशान आयत सगोरी पढ़ी आ, लेकिन सब का पहिरीं बुलंद आवाज़ सां मुझे साईं जी बारगाह में एक मोहब्बत वारो दुरूद पढ़ त मां तव्हां खे अल्लाह जो कुरान ॿुधाईंदो हलां। पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी जात बाबरकात पंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूला। अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो, बेशक अल्लाह तबारक व ताला मोमिनन ते एहसान फरमायो आ, जो रब्बुल आलमीन उन्हनि मोमिनन में वॾी शान वारो रसूल मोकिलियो आहे। अल्लाह पाक फरमायो त मूं मोमिनन ते एहसान कयो। आयत ते थोरो गौर करियो। तमहीदी ऐं क़ीमती ॻाल्हियूं आहिनि जेके इंशाअल्लाह तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो साबित करियो। प्यारा मुसलमान भाईरो, हिन आयत में अल्लाह ताला जी जात बाबरकात एहसान जतायो आ मोमिनन ते। हालांकि रब करीम जो शान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तमाम तारीफूं उन रब करीम जे ला जेको तमाम जहानन जो पालनहार आए, उन्हनि जो खालिका मालिका ऐं महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जॾहिं अल्लाह पाक दुनिया में मोकिलियो, रब करीम जी दरबार में मुझे मुस्तफा करीम अर्ज कयो, मुझा मौला मूंखे छाजे ला तो मोकिलियो वा, मुझे मोकिलण जो मकसद छाहे? अल्लाह पाक फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा महबूबा असां तोखे तमाम जहानन जे ला रहमत बनायो, लेकिन मुझा दोस्तो रब तो फरमाए मुझो एहसान मोमिनन ते आ। नबी रहमत जहानन जेला इया रब फरमाया हा त मुझो जहान ते एहसाना नन्ना। अल्लाह तो फरमाए मुझो मोमिनन ते एहसाना। अवां के इहो भी मालूमात मुझो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा दुनिया में आया कौन हा। मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का अग में जेके भी नबी होया, को इलाके जो नबी, को सूबे जो नबी, को डिस्ट्रिक्ट जो नबी, को गोठ जो नबी, को कौम जो नबी, को कबीले जो नबी, हिकड़े हिकड़े इलाके में टे नबी सगोरा भी होंदा हा। पर मुझा दोस्तो बुजुर्गो, जॾहिं तुझे मुझे मुस्तफा करीम जी वारी आई, अल्लाह पाक फरमायो, कुल या अय्युहन्नासो इन्नी रसूलुल्लाह इलैकुम जमीआ। ऐ मुझा प्यारा महबूब मदीने वारा, अवी वञे ऐलान करे ॿुधायो, ऐ दुनिया वारो, मां मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खास कौम के खास तबके जो नबी ना आहियां, बल्कि जंहिं शइ जो अल्लाह पाक मालिक ऐं खालिका, उन शइ जो मां मोहम्मद नबी ऐं रसूल आहियां।
लेकिन अल्लाह पाक फरमाए तो मुझो एहसान मोमिनन या रब्बल आलमीन एहसान मोमिनन ते या ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुसलमानन ते भी न मोमिनन ते जे मुसलमान ते एहसान हो जे हा तरब फरमाया लक़द मन्नल्लाहु अलल मुस्लिमीना मुझो मुसलमानन ते एहसाना मां उन्हनि के शान वारो नबी ॾिनोवा पर ईअं अल्लाह पाक कोन फरमायो रब फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना मो रब करीम जो एहसान मोमिनन जे मथां आहे। हाने सवाल पैदा तो थे थे मोमिन आइन केर मिलाद मल्हाइण वारो त पाण के मोमिन समझंदो ही समझंदो आ पर मिलाद जो दुश्मन भी पाण के मोमिन चवंदो आ त मां मोमिन आहियां। मुझा दोस्तों नबी जो मुखालिफ पाण के मोमिन समझे वली जो दुश्मन पाण के मोमिन चवंदो आ असाबन के गारियों ॾियण वारो भी पाण के मोमिन चवंदो आ अहल बैत जी शान में गुस्ताखी करण वारो भी पाण के मोमिन चवंदो आ। जॾहिं अल्लाह पाक फरमायो मुझो मोमिनन ते एहसान आ त आलम तखय्युल में अर्ज कयो वियो या रब्बल आलमीन हाणे मामिलो समझ में नथो अचे कीअं ख़बर पे केर मोमिन आ। अल्लाह पाक फरमायो वञो मुझे मुस्तफा करीम जे बारगाह में मुझो हबीब अमा के बेहतर नमूने समझाईंदो। जो तो कुरान करीम के समझण जे लाइ बारगाह मुस्तफा जी हाज़िरी लाज़िमी बगैर नबी जे कुरान समझ में कौन ईंदो। जॾहिं महबूबन करीमन जे बारगाह में वयो आ मुंहिंजा दोस्तो असां वयासूं त या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह ईमान वारो केरा मोमिन केरा त मुझे रहमत वारे नबी फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। मुझे महबूब करीम फरमायो मोमिन उहो वा जेको पंहिंजे जान पंहिंजे माल पंहिंजे औलाद खां वधीक मां मोहम्मद सां प्यार कंदो आहे। अल्हम्दुलिल्लाह उहा प्यार करण वारी अहले सुन्नत व जमात जेकी पंहिंजे बच्चे जी शादी ते भी एतरी खुशी कोन कंदा आहिनि जेतिरी नबीअ जे आमन ते खुशी कंदा आहिनि। सब को चवंदो आ तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुझे शान मथां कुर्बान नबी घोरिया बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथां बिना पाछे जे तुझो पाक जिस्म मख के बे वहण जो नाहे हुक्म बिना पाछे जे तुझो पाक जिस्म मख के बे वहण जो नाहे हुक्म वद यूसुफ खां आ तुई जो हुस्न वद यूसुफ खां आ तुई जो हुस्न पसी हो रो थियो है रा
कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घोरिया बार बचा जद जान नबी तुझे शान मथा मेराज तोखे जिस्मानी थियो सारो शेर तोखे सुबहानी थियो मेराज तोखे जिस्मानी थियो सारो शेर सजण सुबहानी थियो ओ सारो डेह तुझो आडानी थियो पसी मलक थिया मस्तान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा। प्यारा दोस्तों हर को पंजो पान के महबूब जी जात ते कुर्बान कंदो ओ मुंजा प्यारा दोस्तों ईमान वारो ओ वा जेको मुझे मुस्तफा करीम जे विलादत बासादत जी खुशियत मौके ते खुशियत जो इजहार कंदो आ उवे मोमिन आहिन जेकी माने डिठा मुझे मुस्तफा करीम जा मिलाद मलाइन था मुंजा प्यारा दोस्तों पंजा घर सिंगारन था पंजा दुकान सजाइन था गलियों सिंगारे करे वो हिक बे के चवंदा नादा तोखे मुबारक हुजे जो मुस्तफा जे आमद जो महीनो आयो आहे महबूबन जो फरमान त जेको असां जी आमद ते खुश मन फरहना बिना फरहना लहू मुझे मुस्तफा फरमायो जेको असां सां खुश आ असां उन्हनि सां राज़ी आ तॾहिं असीं सुन्नी चवंदा आहियूं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं मीलाद खे मल्हाए मीलाद खे मल्हाए दिल शाद प्या कंदासीं सरदार जे सना सां सीना थदा कंदासीं मिलाद को अज या 40-50 साल जो पुरानो थोड़ी है अल्लाह जो कसम अना हिन कायनात ते मुझो मुस्तफा करीम आयो कौन हुयो नबी पाक जो मुंजा दोस्तों सतई पुश्त में डाडो वा जिंजो नालो हजरत नज़ारा एकड़े ॾाढे पुटन के चया बा पांजा जेके भी उठ आइन उन उठन मजा 200 भला उठ कढो गोले तलाश करे मुंज मुंह वट आनियो बचन उठ आंदा हुनन जे बाबे जे अग्यां रखियो वा उन पान उठन के डिठो वा बे ऐ बहा सब साफ सुथरा ऐ मुंजा दोस्तों बुजुर्गो बीमारी वगैरह का महफूज हा हजरत नज़ार फरमान लगा सुबानी न बल्कि बडियां छडे हिन उठन के भी ज़बा करनो वा ऐ खैरात जो इंतजाम करनो वा हिन इलाके के इतला दो दी तारीख मुकर्रर करे सबको मानो अचे पंजी खैरात में शिरकत करे 200 उठ जिते ज़बा थिया हुंदा उते तो को गोश्त थियो हुंदा उनके खाइण जे लाइ का खल्क हुंदी हज़ारे माण्हू अची वया ताम हले पयो दावत हले पई मानू पुछन पिया दावत छाजी आ ताम केड़ी खुशी में आ पुट जाओ आ पोटो जाओ आ शादी आ
ख़बर त पवे अचो हज़रत नज़ार खां पुछन सोना ॿुधा ख़ैरात छो कई अथव। फरमा लगा तव्हीं मानी खाओ फारग चो पो मां सभिनि खे हिकांदो ॿुधायां थो। माण्हू हिकड़ा मानी खाईंदा वया साइद में वेंदा वया ॿिया ईंदा वया मानी खाईंदा वया जॾहिं सभई खाइण पीअण मां फारग छा हज़रत नज़ार हिकड़ी जबल जे टकरीअ ते चढ़ी बीठो वा ऐं पाण फरमान लगा अॼु हर को पुछी रहियो वा हिन दावत जो मक़सद छा आहे त पुछण वारा ॿुधो चंद ॾींहं पहिरीं मां काबतुल्लाह शरीफ जो तवाफ पे कयो उन तवाफ में मां तलबिया पे पढ़ी लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक लब्बैक ला शरीक लक लब्बैक मां तलबिया पढ़ी जिते ख़ामोश करियां त मुंहिंजे पुठीअ मां बि लब्बैक जो आवाज़ अची रहियो आहे। मां पुछां ॾिठो माण्हू बि न आहे सोचम जिन आ पर जिन बि ईअं नथो करे सघे उनजो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो फरमा लगा परेशान मां तवाफ करियां तलबिया पढ़ियां लब्बैक वञी करे मां जेका इबादत करियां वो मुझे इबादत में मूंसां गॾु पढ़ी रहियो आ मां परेशान थी रात जो सुतो आहियां त को चवण वारो मूंखे चवे पियो नज़ार तो ग़मगीन न थी परेशान न थी तुंहिंजी पुठीअ मुबारक में मां रब करीम जे महबूब दो जहां जो नूर मुबारक रखियल आ ओ नज़ार जॾहिं तूं काबे जो तवाफ कंदो आहीं तूं तलबिया पढ़ंदो आहीं मुझे मुस्तफा करीम जो नूर भी तो सां गॾु तलबिया पढ़ंदो आहे। इन जे लाइ अदा मां हियो दावत जो इंतजाम कयो आ 7 पुश्तिन खां बाद में ईंदो अल्लाह तो जाने मां हुजा या न हुजा मां अॼु ही रसूलुल्लाह जो मिलाद करे तो छॾियां ये उठ ज़बा करे तो छॾियां ये खैरात अवां के खाराए तो छॾियां ऐं अवां जे साम्हूं मां पर पुठ उन नबीअ ते ईमान बि आणे रहियो आहियां। मुझे मुस्तफा जे आमद खां पहिरीं कंहिं बि नबीअ ते कंहिं पर पुठ ईमान कोन आंदो सवाइ तुंहिंजे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम। मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो शाम जो बादशाह तुब्बे हो मेरे अव्वल वॾो बादशाह शान शौकत सां घुमंदो आ शान शौकत सां फिरंदो आ कॾहिं कहिड़ी रियासत में कॾहिं कहिड़े मुल्क में वञी फिरी अचे हिकड़े ॾाड़े हलंदे तुब्बे हो मेरे मके पाक में आयो वा मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो उन सां गॾु 6000 उलमा भी गॾु हुया जेके हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलातो सलाम जे शरीयत जा आलिम हुया मुंहिंजा प्यारा दोस्तो तुब्बे हुमेरीअ सां गॾु हुया हलंदे हलंदे जॾहिं बैतुल्लाह शरीफ यानी मके पाक में आया ॿियो जंहिं बि रियासत में तुब्बे हुमेरे वयो पे उन जा इस्तक़बाल थिया पे नारा लगा पे माण्हू ॾिसण जे लाइ अचो मुंहिंजा प्यारा जमा पे थिया पर जीअं जो तुब्बे हुमेरे मके पाक में दाख़िल थियो आ त केर बि माण्हू हिन खे ॾिसण जे लाइ न आयो आहे के ॾिठो बि कोन त केर पियो वञे। बादशाह पुछो पंहिंजे वज़ीर खां कि हे माण्हू एतिरा चरिया आने छा ऐं बादशाह आयो या हेॾो ठठ करे हे गाॾियूं हे उठ हे घोड़ा ये मुंहिंजी फौज ये असलो इनके नज़र नथो अचे। बादशाह के वज़ीर चयो बादशाह ये काबे जा मुजावर आहिनि अल्लाह जे घर जा मुजावर आहिनि
तू त चाहते कई मानू सर झुकाईंदान, ये वो दर है जहां शहाने जमाना सर झुकाते हैं, सवाले बन के आते हैं, मुरादें पाके जाते हैं। यो काबोआ हिते कई मानू बादशाह ईंदान, तब सवाले बनजे ईंदान, मानू ॿिया बुखा वा बुखायाल आहिनि, ये काबे जा मुजावर आहिनि, हिननि के हिननि जे मथां कंहिं बादशाह जो रोब असर न कंदो आ, कंहिंजी ताक़त ते हीअ ज़ेर असर कोन थींदा आहिनि। बादशाह चयो ठीकु आ, रात जो टाइम चोवा, बादशाह सुतो वा, मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो सोचैया त इन काबे के माज़ल्ला मां शहीद करे छॾिया, काबो टही वेंदो, पो हीअ पाणी सुधरंदा, पो मुंहिंजी ताज़ीम कंदा, मुंहिंजे तकरीम कंदा। इहा ॻाल्हि मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो हिन दिल में सोचिया। अल्लाहु अकबर कबीरा, अञा थोड़ी देर थी आ, उन बादशाह जे नक मां वात मां खून जारी थी वियो वा, पर उन खून में एडी त बदबू आहे जो केर माण्हू उते बीहण ला तयार न है, इतनी बदबू। हकीम आया, तबीब आया, ॾिसन, पर जीअं जीअं दवा कल तीअं मर्ज़ वधे। बादशाह जे काफ़िले में उलमा हा, उन मां हिकड़े आलम सगोरे बादशाह सां अकेलाई में मुलाकात कई। चई बादशाह, मुखे अल्लाह न भुलाईंदो त तो का गलत सोच सोची, को गलत ख्याल तुझे ज़हन में। चवण लगो, हा मां हिन काबे शरीफ के शहीद करण जो सोचो वा। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो आलम सगोरे चयो, बादशाह तू को चरियो वा, तो का अग में कई जोर लगाए वया, पर काबो अज भी सलामत आ, उन जो नाम निशान मिटजे वयो आहे। यो अल्लाह जो घर तौबा ताइब थे त तुझो मर्ज खत्म थी वेंदो, तुझो दर्द खत्म थी वेंदो। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो, बादशाह तौबा ताइब चोवा, मर्ज खत्म चोवा। हाणे उलमाए इकरामन सां गॾिजी तुबे हुमेरे मके पाक खां निकिरी जॾहिं मदीनतुल मुनव्वरा जे सरज़मीन खां गुज़रियो वा, जेको मुंहिंजा प्यारा यहूदीन जो नंढड़ो ॻोठ आ, ॿी सारी जगह खाली पईया। ओ जॾहिं उन जगह खां उन तुबे हुमेरे जा आलम गुज़रिया त उन्हनि साबिका किताबन में मदीने पाक जा आसार पढ़िया। मदीने पाक जी पुरनूर फिजा जे बारे में हुननि मुंहिंजा दोस्तो किताबन में पढ़ियो हो, ऐं उहे उलमा उन सरज़मीन ते लही पया। बादशाह के चो, सोना अज रात हिते क़याम करणो आहे। रात उते रहिया। सुबुह जो जॾहिं टाइम थियो, बादशाह चयो हलो। आलमन चयो, मौलवी ने चयो, बादशाह तोखे इजाजत आ, असां के छॾे वञ, असां हिते इंतजार करियूं था। उहे ॾींहं ईंदा, अल्लाह जा महबूब हिते ईंदा, मुलाकात कंदासूं, ज़ियारतूं कंदासूं। अल्लाह उहे आण याने असां खे ओॾहीं ॾुखी ॾींहनि गुज़रे, तकींदे तिलकान, पोइ जिन सां रूह रिहान, सेवाली करवे झड़ा। बादशाह भी काबतुल्लाह शरीफ वारे वाक़े मां मुतासिरा। जॾहिं आलमन का पुछिया, ऐ उलमाए किराम ॿुधायो
उन नबीअ जो मकाम केड़ो होंदो हिक बे पुछा यके बाद दीगर उलमा उछा उन मुझे मुस्तफा करीम जो शान बयान कयो वा मुझे हबीब पाक जो मकाम ऐ मर्तबो बयान कयो वा मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो तुबे हो मेरे मुझे मुस्तफा करीम जो शान बुधी करे पर पुठ अल्लाह जे महबूब ते आशिक थी पयो आहे। उलमान के उते घर ठाराए ॾिनई उनके राशन ॾिनई मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो ज़रूरी अशियाऊं उनके ॾेई ऐं हिकिड़ो खत बि लिखे वॾे मौलवी साहब के ॾिनई मौलवी साहब यो खत मां तोखे लिखे तो ॾियां जंहिंमें मां लिखियो आहे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह तुझे जमाने में जे तवां सां मिलियासीं त सुभान अल्लाह पर जे मुलाकात न थिए त मुंहिंजा सोना मुझे गुलामीअ के कबूल फरमाए जो मां अॼु तुंहिंजे शहर मदीने में मुंहिंजा महबूब पंहिंजे हाल मुताबिक नंढड़ी बाज़ार तामीर भी कराई आ ऐं पर पुठ तुंहिंजे मथां मां ईमान भी आंदो वा मुंहिंजा प्यारा महबूबा मूंखे पंहिंजे गुलामनि में शामिल फरमायो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो उहो खत आलम के मिलियो वा बादशाह फरमायो जॾहिं तुंहिंजी उम्र वॾी थी वञे तूं पंहिंजे औलाद खे ॾिजां ओ मुंहिंजा दोस्तो उहो खत फिरंदे फिरंदे घुमंदे घुमंदे हज़रत अबू अयूब अंसारीअ वटि आयो आहे। सिर्फ अबू अयूब अंसारी जे घर वो खत न आयो बल्कि उन बादशाह मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो उन बादशाह उन जगह ते मुझे मुस्तफा जो घर भी तामीर कराए तो जे मुझो महबूब अचे तो हिन घर में विहार प्यारा मुसलमान भाइरो मदीने पाक में अल्लाह जा महबूब जॾहिं हिजरत करे आया मदीने वारा मानू हो चवे सोना मुझो मेहमान थियो हो चवे मुझे घर हलो मूं सारी दे सुपरी अची जे है कार पेरे भरिया पिंपड़ियों मां हंद विछाया वार पो साजन सब जमार मां तुझी गोली थी गुजारिया हो चवे सोना मूं वट हलिया हे चवे मुंहिंजा महबूब मूं वट हलिया इं हबीब के पुकारन पया मुझे मुस्तफा उठणीअ जे महार मां हथ कढियो वा पाण करीमन फरमायो गुलामो हाणे मां फैसलो उठणीअ ते छॾियो वा जंहिंजे घर उठणी वेंदी मां उन जो मेहमान आहियां। अल्लाह सुभान मदीने जा माण्हुनि चयो इहो त भलो फैसलो आहे के मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो गाह रखियो आ के केड़ी शे रखी आ के केड़ी शे रखी आ जेके अरब जा उठ शौक सां खाईंदा हा उहे बूटियूं उहे दरख्त उहे वणक उहे गाह पटे आया पर उठनी घुमंदे फिरंदे मुझा दोस्तो हजरत अबू अयूब अंसारी जे घर आया ऐ हजरत अबू अयूब अंसारी जे घर में मुझे मुस्तफा करीम जे ला पेरी घर बनियल हुयो। महबूब जो पोता पान करीमन हाल अहवाल खां पेरी अबू अयूब अंसारी के चो अबू अयूब तुबे हुमेरी जो खत किथे मां खे आणे ॾे जो को न खत लिखियो मूंखे ॾे अर्ज के सुना तव्हां खे के वधाए पान करीमन फरमाए जेके पर पुठ मुते कलमो पढ़न पिया छा मूंखे उन्हनि जी ख़बर न हूंदी छा मां उन्हनि जे हाल खां वाक़िफ़ आहियां। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो असां भी पर पुठ मुझे मुस्तफा जो मिलाद करण वारा आहियूं ऐं ख़ुशीअ जो इज़हार करियो था यकीन जान हियो उहो अमल आ जे अमल जे करे अल्लाह बि राज़ी थींदो वा त मदीने जो मीर बि राज़ी थींदो आहे। अल्लाह बि राज़ी मदीने जो मीर बि राज़ी। दोस्तो अमूमन सवाल थींदो त मिलादुन नबी असाबन कोन मनाई
असाबन जुलूस कोन कढिया, असाबन रैलियूं कोन कढियूं, अदा असाबन सगोरन जे मीलादुन नबी न मल्हायो हो त असाबन सीरतुन नबी जा जलसा भी कोन कया। असाबन सीरतुन नबी जा जलसा कोन कया हा, रैलियूं असाबन बे कोन कढियूं हुयूं। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो अबू बकर सिद्दीक जो ॾियारो, अमीर उमर जो ॾिहाड़ो या हजरत उस्मान अली जो ॾिहाड़ो असाबन कोन बनाया मनाया हा। ख़त्मे बुखारी जा मुंहिंजा दोस्त बुजुर्गो ॾींहं मुक़रर करे असहाबन कोन मनाया हा। प्यारा दोस्त बुजुर्गो शरीयत पाक जो कानून आ त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातो सलाम फरमायो बिदत जा ब क़िस्म, हिकड़ी बिदत सैया बे बिदत हसना। मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो उन नए कम जे करे जंहिंजे करे मोहब्बत पैदा थे, इश्क पैदा थे, अल्लाह जे हबीब जो प्यार पैदा थे, एड़ो कम गुनाह ना है बल्कि अल्लाह पाक जे कुर्ब जे हुसूल जो ज़रियो आहे। अदा मिलाद जे करे नबी जी मोहब्बत वधंदी आ न साईं। हाँ दिल में नबी जो ताज़ीम थींदी आ, पो असां छो न चऊं त मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थई, मिलाद करण वारा तोखे मिलाद करण जी मुबारक थई। हथड़न सां वेही अज खैर वंडी उन गंज लुटण जी मुबारक थई। तो उर्स शरीफ आया रखयो पंजे प्यार नबी सां आ प्यार कयो ओ पुनल तो वट पहुची वियो आका जे अचण जी मुबारक थई। सुभान अल्लाह। जिते मिलाद थींदो वा उते अल्लाह जो महबूब ईंदो, दस्तूर आ। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो, असां जे सिंध जो कामिल वलिया हजरत सैयद सके सोनो पीर ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी नूराई शरीफ वारा हर साल रसूलुल्लाह जो मिलाद कंदा हा, मिलाद कंदा हा। पो पाण उन मिलाद में दो ज़ानू थी वेंदा हा, जी माण्हू नमाज में तशहुद अतहियात में वेंदो आ, ये कंदड़ो हेठ होंदो हो, अखिन मां नीर वेंदा हा। ऐं मुंहिंजे महबूब करीम जी मदा ऐं सना ॿुधी करे साईं ज़ैनल ईअं ख़ुश थींदा हा जीअं गुलाब जो गुल टिड़ंदो आहे। पो हिकिड़ो अहिड़ो बि ॾियारो आयो, मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो पाण मेरे महफ़िल मिलाद में बीठा हा, अच वेठा हा, अचानक उथी भी रहिया, हथ अदब जा बधवा मुझे हथ अदब जा बधे हीअं बाहूं बधे अर्ज करण लॻो शुक्र रब जा थो चवा मां शुक्र रब जा थो चवा जो अज अजीबन कयो अचण गुल टिड़ी गुलज़ार छा आया जॾे मुंहिंजे अंगण ऐ शुक्र रब जा थो चवा मां शुक्र रब जा थो चवा जो अज अजीबन कयो अचण गुल टिड़ी गुलज़ार छा आया जॾे मुंहिंजे अंगण। ये साईं ईअं कोन फरमायो जॾहिं महबूब आया महबूब खे ॾिसी पहुचे त गुल टिड़ी गुलज़ार थिया आया जॾहिं मुंहिंजे अंगण। मुंहिंजो महबूब आयो
ओ मुझा दोस्तों बुजुर्गो पो हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हजरत सैयद सखी ज़ैनुल आबिदीन शाह जिलानी के मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजे पासे में ब्यारे। अल्लाह जे महबूब फरमायो ज़ैनुल जेको घुरनो अथे घुरमा मुस्तफा तो के ॾियण आयो आया। अर्ज कई मुझा दिलबर मां तो का छा करो एड़ा कामिल आइन जिन वट महबूब ईंदान। असांजे इलाइको जो बदीन ऐं तलार जे विच में पीरू स्टेशन जे नाले उते हिकिड़ो सैयद थी गुजरा सई शहाबुद्दीन शाह रहमतुल्लाह अलैह। ये वक्त जो मखतूम हो दीन पढ़ाईंदो हो दीन जी खिदमत कंदो हो ऐं पाण ॾींहं जो कोन निकरंदा अदब वारा हा। हिकिड़ो रात जो निकरंदा हिक मर्तबा जो रात जो निकता त असांजी सिंध में इन नालियूं हूंदियूं वाटर हूंदा आहिनि उन मां खुलो पाणी वहंदो पोइ जिते ॻोठ हूंदा आहिनि उते उनजा तड़ बनियल हूंदा आहिनि ॿाराड़ी जो माहौल ॻोठाणो उते लेडीज़ कपिड़ा धोअंदी आहे पाणी भरींदी आहे बर्तन वग़ैरह धोअंदियूं आहिनि। तो ईअं तड़ बनियल हो साईं जो उते आया त चंद औरतूं वेठियूं हुयूं। मुझा दोस्तो बुजुर्गो साईं उन्हनि औरतन जे मथां साईं जी निगाह पइजी वई आ। पाण वापस मोटी आया फजर पढ़ी मुरीदन का पुछी बा रात जो मां चंद औरतूं ॾिठियूं हुयूं जेके वाटर ते बीठियूं हुयूं अल्लाह तो जाने कंहिंजूं हुयूं केर हुयूं। मुरीदन ॿुधायो सोना पंहिंजे पासे में सैयद रहंदा आहिनि उन्हनि जूं शहजादियूं आहिनि। ॾींहं जो ॿार नथियूं निकिरन परदेदार औरतूं आहिनि। अम्मा खातून जन्नत जी शहजादी शहजादियों आहिनि जंहिं खातून जन्नत जे वारन मुबारकन ते कॾहिं सिज जी रोशनी कान पई हुई ये भी उन जूं शहजादियूं आहिनि उन जूं धीअरूं आहिनि। आम औरत ॾींहं जो कमकार कंदी आहे ये सैयद ज़ादियूं रात जो पंहिंजो पाणी वग़ैरह भरींदियूं आहिनि। हज़रत मखतूम शहाबुद्दीन मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो दाह निकरी वई फरमा लगा अल्लाह अल्लाह पो मुझी त उन औरतन ते निगाह पई वई आ। मुंहिंजा दोस्तो एडो त शर्मिंदा छा जो लोह जो सीखूं गरम करे पंहिंजे अखियुनि ते रखे पंहिंजो नूर विञाए छॾियो आहे। आले नबी जी अदब तो अखी न हुजे जेका महबूबन जे नंग ते रात जो सही सुतो आ त मदीने वारे दीदार करायो। अल्लाह जे महबूबा फरमायो शहाबुद्दीन तो मुझे इज्जत मुझे खानदान जी इज्जत कया हने चवी तमा तो के रोज दीदार कराया चवी तमा तो के अल्लाह का तुझे अखिन जो नूर वापस वठी ॾियां। अर्ज कन लगो मुझा सोना बस हाणे हिकड़ी मेहरबानी कर मुझा महबूबा मुझा सोना ओ मूंसां वाइदो कर कयामत ताईं साल में हिकड़ी नमाज मुझे हिन मस्जिद में अदा फरमाए जा। साल में हिकड़ी नमाज पो महबूबन करीमन तकरीबन 24 रबियु सानी अचण वारो महीनो 24 रबियु सानी महबूबन फरमाए त मखतूम साहब मां हर साल तुंहिंजे मस्जिद में हिकड़ी नमाज पढ़ंदुसि। अल्लाह जो कसम अज भी उहो सिलसिलो जारी आ। जिंदगी में मौको मिले वञी कॾहिं ॾिसो सवे न हज़ारे मुंहिंजा दोस्तो लखे माण्हू गॾु थींदा आहिनि आमिन। मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे वॾा वॾा आलिम वॾा वॾा पीर अल्लाह जो कसम ओ जेके मुंहिंजा दोस्त बुजुर्गो बंगलनि में महलनि में वेहण वारा माण्हू उहे झंग में यारनि जे हेठां पिया हूंदा आहिनि ऐं इरादो इहो हूंदो वा त मदीने वारे मीर जो कॾहिं वाइदो ग़लत कोन थींदो वा वञी 5 वक़्त
जी नमाज उते पढ़ो मन अल्लाह जे महबूब जे रफाकत में का नमाज नसीब थिए। पो कई बुजुर्ग ॾिसंदा महबूब जी आमद थींदी है पुठी साल न उन खां पुठी साल आऊं होसि पुठी साल भी मूंखे जलसे जो तारीख़ वरतियूं हुयूं पर मुंहिंजी ॿियो को प्रोग्राम हो ते इलाही लेट थी वियासीं ऐं कोन पहुची सघियुसि ऐं साईं आलम जे आसरे से आलम मुंहिंजी आसरे ॿई कोन पहुतासीं पर उन खां पुठी साल असी वियासीं यकीन ॼाणियो लखनि जो इज्तमा ता हद नज़र दिमाग़ कम छॾे वियो मूंखे हिकिड़ो मौली साहब वठी वियो चई अच तोखे ॾेखारियां मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो झंग जे तरफ़ वियासूं अल्लाह जो कसम मां ॾिठो हज़रत साईं पीर आगा फ़कीर मोहम्मद जान वियड़ शरीफ जो मुंहिंजा दोस्त बुजुर्गो गादी नशीना वियड़ शरीफ उहा खानकाह आहे जंहिंजो मुरीद साईं मुफ्ती मोहम्मद अब्दुल्ला नईमी शहीद आहे जंहिंजो मुरीद साईं मुफ्ती मोहम्मद जान नईमी आहे उहे साईं मियां फ़कीर मोहम्मद अशरफी दामत बरकातुल आलिया इया मुंहिंजा प्यारा हिकड़ी मामूली चादर विछाए बाह सेरा दे दे मिट्टीअ में पिया हा जिया को सवाली दरगाह ते पियल हूंदो आहे। असी वाज़ी अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम क़िबला आया आहियूं तव्हां सां मिलण पाण फरमाए मिलण जो टाइम कोन्हे ॿिए टाइम ते मिलंदासीं अॼु सलात पाण जो वक़्तु पोइ उते छा हूंदो आहे ज़ोहर जी नमाज़ असर मगरिब इशा ऐं फजर 5 नमाज़ूं ते पढ़ियो वेंदियूं तसलसल अञा हले पियो पोइ हर साल को न को अहिड़ो खुश नसीब ज़रूर हूंदो आहे जेके मुंहिंजो महबूब पंहिंजो तजल्लो ॾेखारींदो त मां आयो आहियां कई साल गुज़री विया आहिनि ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जो महबूब पंहिंजे प्यारनि तां फेरो ॾींदो आहे महबूब पंहिंजे गुलामन के कौन विसारींदो आहे अॼु ज़ैनल आबिदीन के पासे में विहारे जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम फरमायो ज़ैनल जेको घुरणो अचे घुर त मां तोखे ॾियां महबूबन के अर्ज कई सोना अमा आया आयो इन का वधीक ॿियो मां छा घुरां इन का वधी त ॿियो कुझु थी कोन थो सघे जो तव्हां जी आमद थी महबूब फरमायो अञा बि घुर हीअं बाहूं बदे अर्ज के सोना जाबानन जी बानी साहुजत कियां हलाए जबानन जीबानी साहुजत कियां हलाए पुनल पेर तो जी ज्योतिया जोड़ना है जबानन जीबानी ऐ का हुजत ही लो हले जोर जोरी कदे कांदरे छाचरी चाग छोरी नका हुजत ही लो हले जोर जोरी कंदे कांदरे छाचरी चाग छोरी जादर बदर दुनिया में आदोस्त तोरिया किन्नी की न लायक सत्संग किया सदाए जबानल जीबानी साहुजत किया हलाए पुनल पेर तो जिया जुतिया जोड़ना है जबानल जीबानी सम्यो सो मेरियो कया वडे साल
लवारियो बुहारण ले बाबायो दियल पयो बुहारियो हिया किनी को झिकारे करे कहणियो आरियो पुनल पात तुई जो उचिया गल पाए जबानल जीबानी हाय सैयदा आले नबिया पर महबूब के छा तो चवे तो सुना मां तुझे गुलामन जो गुलाम नौकर जी केड़ी हैसियत आ जो सरदार ते हुक्म हलाए ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो त जिते मिलाद मुस्तफा थींदो वा उते अल्लाह जो महबूब करीम पाण ईंदो वा पो महबूब जी महफिल में जेको ईंदो वा सो रंग जी वेंदो आहे तने चइबो वा महबूब जी महफिल में महबूब ईंदो आहे महबूब जी महफिल में महबूब ईंदो आहे गॾु आहे सजण सॾसा गॾु आहे सजण सॾसा ऐं सॾ बि ॾींदो आहे महबूब जी महफिल में महबूब ईंदो आहे अल्लाह पाक महबूबन के उहा ताकत ॾिनी आहे जो मुंहिंजो मुस्तफा जिते चाहे हाज़िर थी सघे थो ही त महफिल मिलाद आहे पर वाराणी जा मुसलमान मुझे मुस्तफा जी इह भी हदीसा मुत्तफिक अलैहि हदीसा पान करीमन फरमायो इज़ा दखलतुम फिद्दारिकुम फसल्लिमु अलैया लिअन्न रूही मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन औ कमा क़ाल अलैहि सलातो वस्सलाम मुझे महबूब फरमाए जडे तवी घरन में वेंदा आयो ना त को माण्हू हुजे त चवंदा करो अस्सलामु अलैकुम पर जेकर माण्हू ना आहे तपो मां मुस्तफा ते सलाम पढ़ंदा करियो ले अन्न रूही मौजूदुन फी बुयूतिल मुमिनीन इन जे ला जो हर मोमिन जे घर में मां मुस्तफा जो रूह मुबारक मौजूद अन्नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम कुरान तो फरमाए मुझो मुस्तफा करीम मोमिनन के उन जे साह जे रगन का ज्यादा करीबा ओ मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो पो असां भी महबूब जे मिलाद सजाए हिया अर्ज कंदा आयो त तोते आ मोहम्मद तवकल जडे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी तोते आ मोहम्मद तवकल जडे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी तू ही लज सुञाण जे पंहिंजे तॾे जी बियो केर ॿुधंदो दर्दन जुदा हो अवामी नबी साईं मुंहिंजो निगाहो तोरे न तरदी है कश्ती बुॾे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तॾे जी गुनाहगार आया अमल कोई नाहे गुलामी नबी जो कोई हाल नाहे वठ जवा गबराए महसर बंदे जी तू ही लज सुञाण ज पंहिंजे तॾे जी मखादी में सिंध जो दस्तूर रहियो आहे
उहे मिलाद करे बाकायदा मुझे मुस्तफा करीम जे ला बैठक जो भी इंतजाम करे छॾींदा त मुझो महबूब अचण वारो आ। हजरत मखतूम मोहम्मद हाशिम ठठवी रहमतुल्लाह अलैह मुझा दोस्तो बुजुर्गो महबूब जो मिलाद मल्हाईंदा हा पो बाकायदा हिकड़ी मसनद बनाईंदा हा। माण्हू चवंदा हा सोना हिन ते केर वेंदो पो मुर्की जण पिया चवंदा हा त अॼु राति हिन अंगण ते मुहिंजो हुज़ूर ईंदो अॼु राति हिन अंगण ते मुहिंजो हुज़ूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो ज़रूर ईंदो अॼु राति हिन अंगण ते मुहिंजो हुज़ूर ईंदो मेहमान थी मोहम्मद ईंदो जरूर ईंदो अॼु राति हिन अंगण ते। हज़रत सैयदना नबी अलैहिस्सलाम जे मिलाद जा जलसा आलमे अरवा में भी होया, हर नबी जे दौर में होया, हर नबी जी उम्मत जे वक्त में होया। मुझा महबूब अञा दुनिया में आया कौन हा, मुझे मुस्तफा जा जश्न हले रहा। हजरत इब्न अब्बास का रवायता अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुझा दोस्त बुजुर्गो विलादत बासादत का कई सौ साल पेरी हजरत मूसा कलीमुल्लाह जो उम्मतिया रोजानो तौरेत पढ़ंदो वा। तौरेत हफ्ते जे ॾियारे छंछर जे ॾींहुं तौरेत पढ़े। मुंहिंजा दोस्तो हिकिड़े मर्तबा तौरेत खोलैया त उनके ॿिन जॻहनि ते मुंहिंजे महबूब जो नालो मोहम्मद लिखियल नज़र आयो। मिटाए छॾी तासुब में दिल में ॿियाई हुई न, मिटाइया। हफ्ते हफ्ते ते तौरेत पढ़े, वरी ॿिए हफ्ते ते खोलैया त 4 जॻहियुनि ते मुंहिंजे महबूब करीम जो नालो लिखियल नज़र आयो। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो मिटाए छॾिया, वरी बि 3 हफ्ते ते खोलैया त 8 जॻहियुनि ते मुंहिंजे मुस्तफा जो नालो नज़र आयो आहे। वरी जो मिटाइया, ॿिए चौथे हफ्ते ते खोलैया त मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो 16 जॻहियुनि ते मुंहिंजे मुस्तफा जो नालो नज़र आयो। इहो मिटाए ॿिए हफ्ते ते खोले ॾिसे त मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो डबल ट्रिपल मुंहिंजे हबीब जो नालो लिखियो पियो आहे। महबूब जो नालो ओ तुंहिंजो सुहिणो इस्म आस में वणियो, तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो। ॿियनि नालनि हज़ारनि खां, ॿियनि नालनि हज़ारनि खां तुंहिंजो सुहिणो हुसन आ सदा, तुंहिंजो सुहिणो हुसन आ सदा। चंड तारनि सितारनि खां, चंड तारनि सितारनि खां तुंहिंजो नालो मोहम्मद वणियो। ॿियनि नालनि हज़ारनि खां, ॿियनि नालनि हज़ारनि खां तुंहिंजो सुहिणो हुसन आ सदा। चंड तारनि सितारनि खां, चंड तारनि सितारनि खां। मोहम्मद जिनजी माना अल्लज़ी युहमदु बअद हम्दिन, मोहम्मद चइबो उनखे आ जिनजी तारीफ़ पुठियां तारीफ़ कई वई, जिनजी तारीफ़ कॾहिं ख़त्म न थिए उनखे छा चइबो आहे? मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
जंहिंजी तारीफ़ इंसान छा जिन्न छा मलाइक छा पर जंहिंजो ज़िक्र खुद खालिक अकबर करे उनके मोहम्मद चइबो आहे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो हबीब करीम जो या कसरत सां नालो जो ॾिठैया दिल में मुझे मुस्तफा जी ताज़ीम जागी पया तकरीम जागी पया। हाणे सोचई मां छा कयां मुंहिंजा दोस्तो पंहिंजे वक्त जे आलम वटि आयो आहे सोना मां हिकिड़े महबूब खे पर पुट दिल ॾेई वेठो आहियां मूंखे ॿुधायो मुंहिंजो छा थींदो। उहो मौलवी साहब हक़ वारो हो चवण लॻो अदा तुंहिंजो रसूल पाक ते पको एतमाद ऐं भरवसो आहे तूं अॼु रसूलुल्लाह ते कलमो पढ़ी छॾ मूंखे उम्मीद आहे क़यामत ॾाढे रब करीम तोखे रसूलुल्लाह जे उम्मत में उथारींदो। अल्लाह पाक वो शान वारो महबूब तव्हां सां के ॾिनो जिनजे हुस्न जा जिनजे ताज़ीम जा जिनजे तकरीम जा जिनजे शान जा जलसा आमद मुस्तफा का कई सवाल पेरी हली रहा है नबी जशन मलाइन वर मुझा दोस्त बुजुर्गो उन्हनि जो उम्मतन में अल्लाह जे महबूब जा जशन हलंदा ऐं असां भी उन महबूब जा जशन मलाईंदा आहियूं। छो न मलायूं जंहिंजे लासे सुनी चवंदा आहियूं त सरकार जे करे सरदार जे करे आलम खुदा बनायो सैयद सजी दुनिया जो सरदार बन जे आयो सैयद सजी दुनिया जो सरदार बन जे आयो। कामिल अकमल तुझे मुझे महबूब जी जात तवी नबी पाक जे नबुवत जी जो जिक्र करियो तो मुझे मुस्तफा जे नबुवत जड़ी कंजी नबुवत न तवा मुझे मुस्तफा करीम जे हुस्न जे तारीफ करियो रसूलुल्लाह जेड़ो को हसीन लाहे पर पुठ जे ते मुझा दोस्त बुजुर्गो मानो आशिक छा उवा ज़ाते मुस्तफा उवे सजो पर पुट इश्का मुझा दोस्तो बुजुर्गो एड़ा कई आशिक जेके हुस्ने हबीब के पर पुट दिसे मस्त थी वया पो जिन मुझे मुस्तफा के डिठो उवे तड़पंदा रहंदा हा ऐं मुझा दोस्तो बुजुर्गो मुझे मुस्तफा करीम के चौंदा हा सोना अल्लाह पाक तो मोहम्मद के हमेशा सलामत रखे। असां जे नरड़े मोहम्मद हसनैन जी फरमाइश भी आ गाल भी मौजू में अची वई आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो सैयदना अबू बकर सिद्दीक के मुझे मुस्तफा फरमायो अबू बकर तुझी खाश चाहे तमन्ना छा होंदे आ अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पो मुझी दिल चौंदे आ तो मुहम्मद जो चेहरो हुजे अबू बकर जो अखियूं हुजन मां तोखे ॾिसंदो रहा पो जॾहिं तोखे ॾिसां त पो हीअं बि चवां त मुंहिंजो पिरिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो मुझो नबिया केॾो प्यारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो सारा केर करे सघंदो तोड़े जग सारो पियो लिखंदो नाए शान खोटण वारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो नाए शान खुटण वारो वदुहा जे चेहरे वारो पाण जड़ो तू उनके चमी पियो नूर करे तू कौन मनी थो जंहिंजा टुकड़ा खाए जग सारो वल्लैल जे ज़ुल्फन वारो। जहान मुझे मुस्तफा जे टुकरन ते पलबो वल्लाहु युती व अना कासिम मदीने वारे फरमाए त अल्लाह दींदो वा मां मोहम्मद विराईंदो आहियां
पर मुंहिंजा मिठा मिलाद मुस्तफ़ा जी तकाज़ा इहा आहे त असां पंहिंजो पाण खे ज़ाते मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदर फना करियूं, असां साईं जे शरीयत ते अमल करियूं, महबूब सां कमा हक़ हो मोहब्बत करियूं। अहिड़ी मोहब्बत हुजे जहिड़ी मोहब्बत असहाबन कई आहे, औलियाए कामिलीन कई आहे। ये मिलाद, ये जलसा, ये रेलियूं भलो कमा, मुस्तहब मुस्तहसन कमा, महबूब खुश थींदो आहे। पर जे तू चाहिए तो मुखां रसूलुल्लाह राज़ी थिए त पोइ 5 वक्त जी नमाज, साईं जी शरीयत जी पाबंदी, महबूबन जे तरीक़े सां मोहब्बत। असां मिलाद भी मल्हायूं, खुशियूं भी करियूं, मस्जिद ना मोह भी कोन करियो, तो इहो मिलाद कहिड़े कम जो? मिलाद करियूं, खुशियूं करियूं, घर सिंगारियूं, और साईं जी शरीयत जे शीन ते भी अमल न करियो, तो इहा खुशी कहिड़े कम जी? मुंहिंजा दोस्त आहियूं नबी जा गुलाम, आहियूं नबी जा आशिक, आहियूं नबी जा पतंग परवाना, नबी